नाज़रीन ख़बर आहे घोसपुर मां जेका अवां सां शेयर कयूं पिया। घोसपुर मां अब्दुल नबी मलिक जी रिपोर्ट मूजिब घोसपुर जमात इस्लाह मुस्लिमीन ब्रांच घोसपुर सिटी 1 ऐं सिटी 2 जो सालियानो सिलेक्शन जो इजलास बिराए साल 2025 ताहिरी हाउस घोसपुर में थी गुज़रियो। प्रोग्राम जमात इस्लाह मुस्लिमीन ज़िला कश्मीर कंदकोट जे सदर ख़लीफ़ा हाफ़िज़ ज़ुल्फ़कार अली उगाई ताहिरी, एडिटर ख़लीफ़ा सूफ़ी ग़ुलाम मोहम्मद मलिक ताहिरी, जनरल सेक्रेटरी जावेद अहमद उगाई ताहिरी, प्रेस सेक्रेटरी यासिर अरफात बाजकानी ताहिरी, मुआविन सदर शेरदिल मोमदानी ताहिरी, मुआविन प्रेस सेक्रेटरी अब्दुल रहीम मोमदानी ताहिरी शिरकत कई। इन मौके ते ज़िलई उहिदेदारनि पारां नए चूंडियल बॉडीज़ जो ऐलान कयो वियो। ख़िताब कंदे ख़लीफ़ा हाफ़िज़ ज़ुल्फ़कार अली उगाई ताहिरी चयो त इन तंज़ीम जो मक़सदु सिर्फ़ अल्लाह ऐं उन जे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रज़ा आहे। नौजवाननि में ज़िक्र इलाही, इश्क़ मुस्तफ़ा जी मोहब्बत, औलिया अल्लाह सां गॾु सुहिणी दुनियावी ज़िंदगी गुज़ारण जो शौक़ पैदा करणु घुरिजे। आख़िर में दुरूद सलाम खां पोइ ख़सूसी दुआ पिणु घुरी वई। नाज़रीन ख़बर आहे कंदकोट मां जेका अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट मां अब्दुल ख़ालिक जाजड़ जी रिपोर्ट मूजिब कंदकोट में धरती धणी तहरीक पारां ज़िले में बताखोरी, बदमाशी, बदअमनी ऐं सिंधु दरिया ते 6 केनाल कढण वारे अमल ख़िलाफ़ घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मार्च। इन मौके ते धरती धणी तहरीक जे चेयरमैन कादिर चांडियो ख़िताब कंदे चयो त सरदारनि वॾेरनि सिंध जो अमन तबाह कयो आहे। कश्मीर कंदकोट ज़िले में अमन अमान ख़राब ऐं ॾोहारी राज आहे, जंहिं जे पोयां बि सरदार जागीरदार वॾेरा शाही मुलविज़ आहिनि। धरती वासी मजबूरन लॾपलाण कनि पिया। कंदकोट शहर समेत ज़िलो तबाह थी रहियो आहे। सिंधु दरिया जे मथां कैनाल दुश्मनी आहे जेका सिंध वासी कॾहिं बि क़बूल न कंदा। हुकूमत कंदकोट समेत सिंध में अमन अमान क़ाइमु करे सिंधु दरिया मां केनाल कढण जो मंसूबो रोकियो वञे।